यकीनन हर माण्हू करे सघे थो जेसिताईं होश हवास को माण्हू आहे ऐं हुनजी एनर्जीज़ आहिनि हुनखे यकीनन उहो अदा करे थो ऐं असां बि पंहिंजे मक़दूर भर कयूं था। ऐं बाक़ी जेकॾहिं अञा बि को किथे कंहिं किरदारु अदा करण जी का मदद निसार साहब शायद कोई सवाल तो पूछे था। निसार साहब पूछे तो निसार साहब घणो इहो अॻ में पुछी चुको आहे ऐं घणा हिन जा जवाब वठी चुको आहे तो असां सुवाल जवाब कंदा रहंदासीं। तव्हां पुछो। हाँ गुज़ारिश तो करियां सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन के बानी चेयरमैन ऐं सिंध के समाज सुधारक असांजे मोज़िज़ असांजे वॾे साईं डॉक्टर सुलेमान शेख साहब जन खे त हू पंहिंजे नज़रनि सां सिंध कीअं थो ॾिसे कुछ जुमलनि ऐं मिंटनि में ॻाल्हि खे समाए। मोज़िज़ दोस्तों ख़वातीन हज़रात बिटाई साहब जो तो शेर याद तो अचे पे तो सिरजियस तां सूर सामाई तां सुख विया ये बई पूर मुंह निमाणी नसीब थिया जेकॾहिं वेही थो हीअं ताज़ो असांजो हिकिड़ो दोस्त आहे शायदि हिते न आहे फज़ल सुलेमान काज़ी साहब उनजो ताज़ो हिकिड़ो किताबु आयो आहे सिंध ऐं पाकिस्तान जो रियासती निज़ाम ऐं उहो पढ़ी मूंखे ॾाढो ताजिब लॻो छाकाणि त काज़ी साहब ॾाढी महिनत कई आहे 48 किताबनि मां मुख़्तलिफ़ हवाला गॾु करे पहिरें ॾींहं खां वठी जीअं पाकिस्तान जुड़ियो उन सभिनी सियासी ऐं इंतिज़ामी फ़ैसिलनि जो छेद कयो आहे ऐं उन छेद खे जॾहिं ॾिसे थो ऐं वरी अॼु जी सिंध खे ॾिसे थो त असांजो ई जेकॾहिं अॼु असां हिते वेही चऊं त असां वटि जीअं हिते ज़िक्र पिया कयूं करप्शन बि आहे तालीम बि कान्हे ऐं मसइला बि आहिनि ऐं अॼुकल्ह दरियाब चढ़ियल आहे ॿोॾि बची वई आहे मिठी ऐं डीपले जहिड़नि शहरनि में बि माण्हू ॿेड़ियुनि में था हलनि ये सभु मसइला अॼु जी सिंध में आहिनि इहे सभु अॼु जे सिंध जा सूर आहिनि ऐं इहे सभु कीअं गॾु थिया आहिनि ऐं कीअं पैदा थिया आहिनि उन में असांजो न सिर्फ़ु सियासी हल्को नाकाम थियो आहे पर असांजो इंतिज़ामी हल्को बि नाकाम थियो आहे ऐं आउं ईअं चवंदुसि त असांजो सॼो समाज असीं सभु सिविल सोसाइटी इन सभ में जवाबदार तौरु बीठा आहियूं छो अञा थोरी देरि अॻु इहो बहस पियो हलियो कंहिं ॿिए हंध ते सिंध जे तालीम ते बि ॻाल्हि हली जिते जंहिंजे करे मूंखे अचण में देरि थी त उन में इहा ॻाल्हि पई हली त बाबा उस्ताद जेके से पूरा क्वालिफाइड ई न आहिनि पढ़ाए कोन था सघनि अचनि कोन था दूसरो उस्ताद आहिनि मतिलबु इन क़िस्म जूं ॻाल्हियूं जेके आम तौरु अख़बारुनि में थियनि थियूं तव्हां सभु पढ़ो पिया भला इहे उस्ताद केरु आहिनि इहे उस्ताद सिंधी आहिनि या सिंध जा माण्हू आहिनि ऐं उन्हनि जा बच्चा किथे था पढ़नि सिंध में था पढ़नि सिंध जे स्कूलनि में था पढ़नि जेकॾहिं उन वटि पैसा घणा आहिनि त प्राइवेट स्कूल में थो पढ़ाए त छा जिन वटि ग़रीब आहिनि उन्हनि ॿारनि जे बुनियादी हक़ जो का बि जवाबदारी असांजे उस्ताद कम्यूनिटी ते कान्हे असांजे मुआशिरे ते कान्हे ॿी ॻाल्हि स्कूल ॾठो पियो आहे स्कूल में वॉशरूम कोन्हे स्कूल जे बाउंड्री वॉल कान्हे उन ॻोठ जा माण्हू छा पिया कनि असां हिकिड़ो तजुर्बो कयो ज़रूरी न आहे त सभु इहे तजुर्बा कयो पर असां हिकिड़ो तजुर्बो कयो जॾहिं जवान हुआसीं डॉक्टर अयूब शेख वांगुरु सुवाल पुछंदासीं माण्हुनि खां ॾाढा कड़केदार त पंहिंजे दिलि खां हिकिड़ो सुवालु पुछियोसीं त भला असीं छा था करे सघूं अॼु बि इहो सुवालु आहे तव्हां सभिनी लाइ असीं छा था करे सघूं त असां सोचियो त हा असीं बि करे था सघूं असां पंहिंजे नंढड़े ॻोठ जे प्राइमरी स्कूलनि में जाइज़ वठणु शुरू कयो त उते साईं पहिरीं ॻाल्हि उते इहा हुई त पखो कोन्हे स्कूल में छाकाणि असांजे ज़माने में बिजली कान हूंदी त हथ वारा वॾा पखा
जेके जली चइबो उहा ॿ छोकिरा छिकींदा हुआ ऐं सम्झा थो असां सभई हुन मां गुज़रिया आहियूं। साईं बि शायदि अहिड़े स्कूल में पढ़ियो हुजे, पर थी सघे थो लाड़काणो थोरो फॉरवर्ड हो, तंहिंजे करे ॻोठ में पढ़ियो त तव्हां ज़रूरु ॾिठो हूंदो उहो मंज़र। त बहरहाल उहे जो ॿिया हलिया त पंखा बि कोन आया। असांजो हाणे पंखो त 3-4 रुपए जी शइ आहे, अचो त भला चंदो करे ॻोठ मां 2 पंखा ई वठी वठूं। असां पंखा लॻाए छॾिया। हुन खां पोइ किथे को काकूस ठाहिणो हो, हिकिड़े ॾींहुं ईअं बि कयोसीं त गॾिजी करे दोस्तनि गॾिजी करे पाण उहो ठाहियो, कंहिं कारीगर खे वठण खां सवाइ। झगड़नि सां पैसा कोन आहे जो कारीगरनि खे असीं मसवाड़ू ॾियूं दादा हाणे तव्हां ठाहियो। त चवण जो मतिलबु आहे त इहो असां छो नथा करियूं? छाकाणि मुंहिंजो ॿारु थो वञे न, मुंहिंजो ॿारु जे घर में ॾुखियो आहे त मुंहिंजे लाइ दिलि मुंहिंजी ॾुखे थी ॾाढी, त मूंखे कुझु करणु खपे। अॼु ॿार खे सूरु थी पियो आहे पेट में त हुनखे दवा पियारणु खपे, का सुती पियारणु खपे, को ग्राइप वाटर जो चमचो पियारणु खपे। पर जेकॾहिं स्कूल में ॾुखियो आहे ऐं उहो इन करे ॾुखियो आहे जो हुते पेशाब खानो कोन्हे, या मुंहिंजी नंढड़ी न्याणी पढ़ण थी वञे उनजे लाइ को वॉशरूम कोन्हे, त असां छा कयूं? हिकिड़े ईअं बि कयोसीं त हिकिड़ी नंढड़ी अहिड़ी क़िस्म जी ॻाल्हि जे लाइ असां अपील कई, सॼे ॻोठ जा दुकान हिकिड़े ॾींहं लाइ बंदि कयासीं ऐं हड़ताल कराईसीं। नतीजो थियो त उन शाम ताईं उहा सॼी ॻाल्हि साफ़ थी वई। हिन हिकिड़ी नई ॻाल्हि थी वई त हिकिड़े स्कूल जे लाइ हड़ताल करायो। ऐं असांजे जवानीअ जा दीवाना ॾींहं हुआ, अञा तव्हां ओड़ो माण्हू आहियो, असां तव्हां ओॾो आहियो त उहो आउं पंहिंजे नंढपण जूं ॻाल्हियूं तव्हां सां वरियां। इन करे जो मूंखे पहिरीं सुवालु करण साईं पुछियो त जवान में मूंखे सिंध जे नौजवाननि में वॾो अक़ीदो आहे, ईमान आहे, ऐं मूंखे उन्हनि में वॾी उमेद आहे। हा, दिलि जवान, दिलि खे एॾा ज़ख़्म रचिया आहिनि जो हाणे जवान थी नथी सघे, छाकाणि हिकु दफ़ो इन्फाक़ थिए त उहो वरी नंढी बि थी वेंदी आहे, मुक़ाबला करे सघंदी आहे, मुक़ाबला करे सघंदी आहे। बराबरि, इहो वरी मेडिकल जो सुवालु आहे, वरी पोइ हिन में कंहिं मेडिकल सेशन में तव्हां सां ॻाल्हाईंदासीं त दिलि छा थी करे सघे, न छा नथी करे सघे। सो चवण जो मतिलबु इहो आहे त समाज असांजी गॾियल जवाबदारी आहे। असां हिकिड़ी जेका मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे, ज़रूरी न आहे त हुनखे मञियो या न मञियो, पर असां घणो वक़्तु जेको ख़राबु कयो आहे सिंध में, सो हिक ॿिए ते तनक़ीद करे ऐं हिक ॿिए, ऐं ॿी वॾी ॻाल्हि त असीं ॾाढा गैरतमंद आहियूं ऐं असांजी गैरत रुॻो पंहिंजे भाउ ते ईंदी आहे, पंहिंजे भेण ते ईंदी आहे, पंहिंजे ज़ाल ते ईंदी आहे, पंहिंजे सालीअ ते ईंदी आहे। असां ॾाढा गैरतमंद आहियूं। बाक़ी जेकॾहिं ॿियो मुंहिंजो घर लुटे पियो त ओॾी महिल आउं कुंड में ॾिकी वेंदो आहियां त मतां हुनजी गोलीअ जो आउं शिकार न थी वञा। इन गैरतमंदीअ खे कीअं तव्हां ख़तमु करो? रोज़ानो जेके कहाणियूं पढ़जनि थियूं, सुबुह जो अख़बार अवामी आवाज़ खे पढ़ो ऐं पहिरें सुफ़े ते साईं जेके ख़बरूं ॿाहिरि मुल्कनि जूं ॾींदा आहिनि, ऐं पर जेकॾहिं ॿियो नंबर पेज खोलिबो त उन में तव्हांखे कारोबारी ऐं गैरत जा क़त्ल ऐं नंढनि मासूम ॿारनि खे मारण जा। मूंखे ॿुधायो त इहो कहिड़ो किस आहे? मूंखे त ईअं थो लॻे त असांखे सॼी क़ौम जी नफ़्सियाती इलाजु करणो पवंदो, का एॾी वॾी मूवमेंट आणणी पवंदी जो माण्हुनि जो ख़्यालु ई बदिलजी वञे। अॼु हिकिड़ो नौजवान आयो मूं वटि, उन मूंखे ॿुधायो त हू न्यूज़ीलैंड में कमु पियो करे ऐं हाणे न्यूज़ीलैंड जो शहरी थी वियो आहे। त मूं चयोमांसि न्यूज़ीलैंड में एॾी त असांजा माण्हू वेंदा ई कोन आहिनि, सिंधी माण्हू न्यूज़ीलैंड किथे वञी पहुते आहिनि। चई हिकिड़ी ॻाल्हि जेका हुते जी तमामु सुठी आहे त उते माण्हू कूड़ न ॻाल्हाईंदा आहिनि। हाणे आउं चवां थो त असां पंहिंजी कहिड़ी ख़ासियत ॿुधायूं? इहा त असां गैरतमंद आहियूं ऐं औरतुनि खे मारे पंहिंजो कदु ढिघो कंदा आहियूं। असीं स्कूल बंदि कराए जहालत वधाईंदा आहियूं। असां में ख़ुशूसियत कहिड़ी आहे? वाई वी शुड लिव, वाई वी शुड एक्ज़िस्ट? छाकाणि सर्वाइवल ऑफ द फिटेस्ट जो ज़मानो आहे। असांखे पंहिंजो एहसाब
ख़ुदि एहतसाबी करणु खपे, पंहिंजे दिलि खां पुछणु घुरिजे। जेके माण्हू रिश्वत वठनि था या करप्शन कनि पिया या हेॾा वॾा खोड़ कनि पिया, उहे उन्हनि जी ज़िंदगी ॾाढी मुसीबतुनि में आहे। हींअर लिकंदा वतनि, राति जो उन्हनि जूं निंडूं ख़राबु आहिनि, 4-4 गोरियूं निंड जूं खाइनि था, निंड नथी अचे। उन सां एॾो वॾो ज़ुल्म आहे। आख़िर इन पैसे मां कहिड़ो फ़ाइदो आहे, इन दौलत जो कहिड़ो फ़ाइदो आहे? त असांखे छा असां इन सूरत हाल खे तब्दील करे सघूं था? पंहिंजे लोभ खे, पंहिंजे लालच खे, पंहिंजे ग्रीड खे, पंहिंजे फॉल्स प्रेस्टीज खे, पंहिंजे ग़लति रस्मुनि खे, जेकॾहिं इहा असां ॻाल्हि कढी सघूं था त पोइ आउं सम्झां थो त सिंध नए रस्ते ते अची सघे थी। ऐं उन जे लाइ जेके कोरा दिमाग़ आहिनि, इन करे मूं चयो त मूंखे नौजवाननि में वॾी उमेदु आहे, छाकाणि त उहे अञा ताईं इन्हनि मुसीबतुनि खां ॿाहिरि आहिनि, उहे सोचनि पिया, उहे रस्ते ते बीठा आहिनि। ऐं तव्हां जेकी करियो पिया, जेकॾहिं तव्हां ग़लति पिया करियो त हू ग़लति राह ते वेंदा, पर जे तव्हां सही था कयो त हू सही राह ते हली सघनि था पिया, छाकाणि उहो कोरो काग़ज़ आहे, उन ते असांजे ईंदड़ नस्ल खे सही रस्ते ते हलाए सघे। डॉक्टर साहब, हिकिड़ी ॻाल्हि रुगो त हिकु ॿ टे नुस्ख़ा ॿुधायो सिंध लाइ जेके उन जी भलाई लाइ सुठो हुजनि। 3 नुस्ख़ा घणे नुस्ख़ा आहिनि, किताब पूरो थी वेंदो, पर पहिरियों नुस्ख़ो इहो आहे त असांखे सेल्फ रियलाइज़ेशन हुजे, सेल्फ एस्टीम, जंहिंखे घटाई थियो त पंहिंजो पाण सुञाण। असां पंहिंजे पाण खे सुञातो ई कोन्हे, असांजे अंदरि जेके एबिलिटीज़ आहिनि, कैपेबिलिटीज़ आहिनि, उन्हनि खे असां इस्तेमालु ई कोन कयो आहे। असां पंहिंजे पाण खे सुञातो कोन्हे। ऐं ॿी ॻाल्हि त असांजो जेको हथु आहे सो तमामु घणो मज़बूत आहे, उनखे असां इस्तेमालु कयूं। असां वटि ॾिसो हिते त नंढड़े कंहिं कम जे लाइ तव्हांखे प्लम्बर बि हिते सिंधी ॻोल्हींदो कोन। ॾाढो ताजुब थियो, ॻोठ एॾो ज़बरदस्त आहे, छो असां हुन वॾेरे सां मिलियासीं त भाई ॻोठ तव्हांजो छो बंदि आहे? मूंखे चई त हिते वेह मूं सां गॾु, मूंखे ॿुधाए त पढ़ाइण मां फ़ाइदा कहिड़ा आहिनि? मूं चयो साईं तमामु घणा फ़ाइदा आहिनि, इहा उहा। चई न, मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, मुंहिंजा छोकिरा मैट्रिक पास करे विया आया, असांजो कमु आहे हिते भाॼियूं असीं पोखींदा आहियूं, ऐं भाॼियूं जेके आहिनि सुबुह जो 4 बजे असां कढंदा आहियूं हितां, जीअं कराची जे मार्केट में वञनि। छोकिरनि खे उथारियूं त बाबा उथियो, वक़्तु थी वियो आहे, हाली भाॼी खणूं। चयो हाणे मैट्रिक पास करे विया आहियूं, मज़ा असां कोन थियो, असांखे नौकिरी वठी ॾे। जेसि ताईं नौकिरी वठी ॾियां तेसि ताईं रोज़ु सुबुह जो उन्हनि खे 10 रुपया खपनि, छाकाणि त ठठे ज़िले में माण्हू पान खाइण जा ऐं गुटके खाइण जा शौक़ीन आहिनि, तव्हांखे ख़बर आहे सभिनी खे, त उहो उन्हनि खे शौक़ु पूरो करिणो आहे ऐं वञी चांहि बि पीअणी आहे। त यानी असांजो हाणे वञी हिते ॻाल्हि पहुती आहे त असांजो नौजवान जेकॾहिं अखर पढ़ी पियो त अबाणो धंधो करण खां हुनखे शर्म थो अचे, न सिर्फ़ु शर्म थो अचे पर उन धंधे खां पाण खे मुंसलिक करण लाइ बि हू शर्माए थो। इहा साइकी कीअं तब्दील कजे, इहो इनकलाब दिमाग़नि जो कीअं आणिजे, इहो ॿियो नुस्ख़ो आहे त इहो दिमाग़ी इनकलाब आणणु घुरिजे। ऐं टी ॻाल्हि जेका सिंधियुनि में तमामु घटि आहे सा आहे टॉलरेंस। असां में टॉलरेंस बिल्कुलु घटि आहे, असीं हर शइ ते तमामु घणो रिएक्ट करियूं था, नंढड़ी ॻाल्हि ते रिएक्ट। 4 रुपया जंहिं वटि रहिजी विया, ॿिए ॾींहं ते हुननि जी सिसी कई पई आहे कोन, मारिजी वियो। हाणे इहे सभु अहिड़े क़िस्म जूं शयूं, नंढा 7 सालनि 8 सालनि जा ॿार रुगो ख़ानदानी दुश्मनी में मारिया पिया वञनि। तव्हांजे ज़िलनि में, असांजे ज़िलनि में इहे रोज़ जा मिसाल आहिनि। तव्हां मूंखे नयूं ॻाल्हियूं करण जी कोशिशि कोन थो कयां, तव्हां सभु साफ़ी दोस्त आहियो, पढ़ियल लिखियल माण्हू आहियो। हाणे इहे सभु असांखे केरु अची ॿुधाईंदो, कहिड़ो हाणे नबी ईंदो जेको असांखे नओं रस्तो ॾेखारींदो? हाणे को मौजूदो थियणो कोन्हे। जीअं हिते मुंहिंजो दोस्त डॉक्टर जब्बार खटक थियो त असां मां कंहिंखे असांखे 100 फ़क़ीर मां लाचारी पैदा करणा पवंदा। तंहिंजे करे जेकॾहिं मुसले या जेकॾहिं के समाज सुधारक या जेकॾहिं के बि हिन मुआशिरे खे तब्दील करण लाइ माण्हू खपनि त असां हर हिक खे थियणो पवंदो, हर हिक खे इहो अहसासु करिणो पवंदो त मूं ते बि का इनबॉर्न ड्यूटी आहे। ऐं सिंध में पैदा थियो आहियां,
सिंध जो पाणी थो पियां, सिंध धरती जी खंज खां पीती अथमि, त मूंखे इन जो फ़र्ज़ु पूरो करिणो आहे। इहो ॻाल्हि मां ॻाल्हि निकिती ऐं पोइ बात से बात निकलती है। ऐं हींअर गुज़ारिश कयां थो BBC लंडन जे नाम्यारे ब्रॉडकास्टर असांजे दोस्त ऐं भाउ वुसतुल्ला ख़ान खे त हुनखे रुलंदे घुमंदे ॾिसंदे सिंध कीअं नज़र थी अचे। वुसतुल्ला ख़ान। मुझे तो सिंध नजर ही नहीं आता। ये जो सब्जेक्ट है आज का सिंध और आज की ज़रूरत, जो स्टेज पे बैठे हैं उन्हें भी अच्छी तरह पता है, जो नहीं बैठे हुए उन्हें भी अच्छी तरह पता है कि आज का सिंध क्या है और उसकी ज़रूरत क्या है। रिवीजन के अलबत्ता चूँकि हम शौकीन हैं, रिपीटेशन के शौकीन हैं, वक्त गुजारने के लिए कोई तामीरी मशागिल हमारे नहीं हैं, लिहाजा हम तकरार की दुनिया में रहना पसंद करते हैं। इस वक्त मैं सिंध की बात नहीं कर रहा, मैं रियासत की बात कर रहा हूं जिसमें सिंध भी शामिल है। रियासत मुझे इस वक्त उस चार दीवारी की तरह नजर आती है जिसके अंदर बंधे हुए मवेशियों को आज़ादी है कि वो जैसे चाहें रहें, इससे ज़्यादा की रियासत जिम्मेदार नहीं है। ये क्यों हुआ? ये इसलिए हुआ मेरे ख्याल में कि कम से कम मेरी नस्ल के बारे में मैं कह सकता हूं कि उसके दिल से एहसासे जुर्म निकल चुका है। हम लोग गिल्ट फ्री हो चुके हैं। हमारे अंदर जो इमोशंस हैं हमने उन्हें रैशनलाइज कर लिया है, और रैशनलाइजेशन अगर एक हद से ज़्यादा बढ़ जाए तो सफ़ाकी में बदल जाती है, और हमारी ये नस्ल सफ़ाकी की चादर में पूरी तरह लिपट चुकी है। लिहाजा हम इस काबिल भी नहीं रहे कि डॉक्टर अयूब की कम से कम मैं ये फरमाइश पूरी कर सकूं कि जी नौजवानों के लिए क्या कहते हैं। हम अगर इतने ही कामयाब होते तो हमसे पहले जितना जवाल आया है कम से कम उसे ही रोक पाते। हम तो मजीद नीचे ले आए उस जवाल ज़दा सूरत हाल को, तो अगली नस्ल को हम क्या बताएं कि हमने जवाल को मजीद गहरा कितना किया, हमने उनके लिए क्या छोड़ा। मेरी नस्ल के पास एक दो रोल मॉडल थे जिनकी तरफ मैं देख सकता था, जो अखलाकी तौर पे या मादी तौर पे या सियासी तौर पे या इल्मी एतबार से कहीं ना कहीं एक रोल मॉडल मिल जाता था जो करप्ट नहीं होता था। लेकिन मैं इस नस्ल के लिए कौन सा रोल मॉडल सजेस्ट करूं? तालीम के मैदान में, सियासत के मैदान में, इस्टेब्लिशमेंट के मैदान में, फिलॉसफी के मैदान में, किस मैदान में कौन सा रोल मॉडल सजेस्ट करूं कि यार सबको छोड़ो उसकी तरफ देखो? मेरे लिए ये मसला है। इसीलिए मेरे पास फख्र करने के लिए छोटे छोटे दिए जो जल रहे हैं वही रह गए हैं। मेरे पास अतीबुल हसन रिजवी रह गया है, मेरे पास अब्दुल सत्तार ईदी रह गया है, मेरे पास फकीर मोहम्मद अशारी रह गया है। यानी इतना कहर पड़ गया है
इतने बांझ हो चुके हैं हम कि हमें एक दिया नजर आता है और हम उसकी तरफ दौड़ पड़ते हैं, और फिर हम ये फरमाइश करते हैं कि ऐसे और दिए क्यों नहीं हैं। ऐसे 1000 दिए थे, आपने उनमें से 999 खुद बुझा दिए, इसलिए वो एक आपको नजर आ रहा है। आज का सिंध, जॉन एलिया का एक 2 मिसरे याद आ रहे हैं। हू का आलम है यहां, नाला घरों के होते, शहर खामोश हैं शोरीदा सरों के होते। उसने एक बात कही है जो सुने शौक ज़दा, चल के अब आइयो पांवों पे सरों के होते। मेरी नस्ल ज़ियाउल हक को बहुत गालियां देती है, उसने ये किया, उसने ये किया, उसने वो किया, मगर मुझे आज ज़ियाउल हक से हमदर्दी महसूस होती है। शायद हमने उसे ज़रूरत से ज़्यादा लिताड़ दिया। ज़ियाउल हक की एक अच्छी बात यह थी कि वो अगर जालिम था तो खुला जालिम था। आज सूरत हाल ये है कि पहले महमूद गजनवी सोमनाथ लूट के चला जाता था, आज वो सोमनाथ में ही आके बैठ गया। सहाफत आजाद है, कोई सेंसर नहीं है, आप जो चाहें लिख सकते हैं, लेकिन लिखने के बाद की आजादी की मैं गारंटी नहीं दे सकता। पहले हमारा मुकाबला सिर्फ रियासत से होता था, अयूब खान से होता था, उसके प्रेस एंड पब्लिकेशन ऑर्डिनेंस से होता था, याह्या खान के मार्शल लॉ रेगुलेशन से होता था, जुल्फकार अली भुट्टो के डिफेंस ऑफ पाकिस्तान रूल से होता था, फिर ज़ियाउल हक के जो ड्रैकोनियन मार्शल लॉ डिक्लेरेशन नंबर 51, 52, 53 इस टाइप के जो आते थे उनसे होता था। आज सहाफत आजाद है। मगर हम 21वीं सदी में रह रहे हैं और 21वीं सदी वर्चुअलिटी की ज़रूरत है, वर्चुअलिटी की सदी है। आपको जो कंप्यूटर पे नज़र आ रहा है वो है तो, मगर आप उसे हाथ में नहीं ले सकते। इतनी सोफिस्टिकेशन आ गई है कि हम इल्यूजन को रियलिटी बना के पेश करने के काबिल हो चुके हैं। हमें ज़ियाउल हक के तरह के झटके तरीके इस्तेमाल करने की जरूरत नहीं है कि जी ये खबर पसंद नहीं आई तो ये खबर फाड़ दी। नो, आप जरूर लिखिए, आप जरूर बोलिए, लेकिन किसी दिन अगर आप गायब हो जाते हैं तो हमारे पास मत आइएगा। हम आपके कलम पे कोई पाबंदी नहीं लगा रहे, आप जहां चाहें जा सकते हैं, लेकिन जरा सोच लीजिएगा। पहले गाली देके रोका जाता था तो बात समझ में आती थी, अब हम माशाल्लाह इतने ज़हीन हो गए हैं कि जब हम सुनते हैं कि ज़रा देख लीजिएगा तो हमें पूरी बात समझ में आ जाती है कि इसके पीछे कहानी क्या है। इतनी सोफिस्टिकेशन आ चुकी है। लिहाजा सेंसर नहीं है, लेकिन सेंसर जड़ों में मौजूद है। मालिकान आज़ाद हैं, लेकिन मालिकान
आजाद नहीं है। सहाफी आजाद है, लेकिन वो अब जेल नहीं जाता। कोई सहाफी को, कोई बेवकूफ हुक्मरान इतना बेवकूफ नहीं कि सहाफी को जेल भेजे, वो उसे सुनहरी जेल में भेज देता है। मेरे उस्ताद थे एक, अल्लाह उन्हें जन्नत नसीब करे, सैयद रसूल ज़िया साहब। उस ज़माने में मैट्रिक में पढ़ता था, मेरे ज़हन गुमान में भी नहीं था कि बड़ा होकर मेरा करियर क्या होगा। उन्होंने मुझे एक बात बताई थी जो मुझे मरते दम तक याद रहेगी, चंद बातों में से। उन्होंने कहा था, देखो बेटा, कलम की जो नोक है वो दुनिया की सबसे नाजुक चीज है, दिल से भी ज्यादा नाजुक चीज है। वो ऐसे कि तुम जो भी किसी के बारे में राय रखना चाहो तुम कलमज़द कर सकते हो, लेकिन अगर तुमने उससे एक पैसा भी ले लिया तो तुम्हारे कलम की नोक आगे बढ़ने से इनकार कर देगी। 4 किलो दूध में अगर मूत की एक बूंद पड़ जाए तो वो फिर दूध नहीं रहता, उसे फेंकना पड़ता है। लेकिन आज चूंकि दूध की किल्लत है, इसलिए हम वही दूध पीने पे मजबूर हैं। हम सहाफी हैं, मुझे लगता है हम हारी हैं, हम कमदार हैं। सहाफत घाटे का पेशा था। उसने एक बात कही है जो सुने शौक ज़दा, चल के अब आइयो पांव पे सरों के होते। सहाफत ये थी, लेकिन सहाफत अब एक प्रॉफिटेबल पेशा है। इसका मतलब है कि कहीं ना कहीं गड़बड़ जरूर है, और हम इतने चालाक हो चुके हैं कि हम उस गड़बड़ को भी वेलवेट में पेश करके आपके सामने बेचने के काबिल हो चुके हैं। तो ये सारी चीजें हैं जिसकी वजह से सिचुएशन इतनी सिंपल नहीं है कि आज की रियासत या आज का सिंध क्या है और आज की जरूरत क्या है। जो जालिम है वो तो चालाक है ही, जो मजलूम है वो भी चालाक हो चुका है। वो अपने तौर पे कुछ ना कुछ, जहां कोर दब रही है, जहां मफाद का मसला है, वो कुछ ना कुछ वहां से हासिल करने की कोशिश कर रहा है। उसका रोल मॉडल चेंज हो गया है, उसके अंदर से भी गिल्ड खत्म हो गया है, और बहुत सी बातें हैं। कंक्लूजन ये है कि सबका हक लेके भी महरूम नजर आता है, इतना जालिम है कि मजलूम नजर आता है। ही फनकार कियो हींअर आउं गुज़ारिश थो करियां सिंध असेंबली जी मेंबर ऐं नामियारी लेखका कालम नवीस अदी महताब अकबर राशिदी साहिबा जन खे त हू पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि ऐं सिंध जे बारे में नस ॾियनि त उहा किथे आहे। मुझे लाए तमाम सवलो है यो जवाब ॾियणु, छो त जॾहिं मां ही किताब पढ़ियो तो उन सभिनी सवालनि जा जवाब हिन में मौजूद आहिनि। फ़कीर मोहम्मद लाशारी जे शख़्सियत ते, हुनजे कम ते तबसरा थिया, हुनजे दोस्तनि ॻाल्हायो। मां तव्हांखे संदसि लफ़्ज़ ॿुधाईंदसि ऐं आख़िर में मां पंहिंजो तबसरो पेश कंदसि। संदसि मज़मून या कॉलम आहे सिंध में शागिर्द सवाल हिक नज़र। सिंध जे तालीमी इदारनि में शागिर्दनि जा छेड़ा वधंदे वधंदे हाणे हिकु अहिड़े हंध अची बीठा आहिनि जो इल्ज़ाम लॻणु शुरू थी विया आहिनि
त हिते गुंडनि जा टोला लातीनी अमरीका जे मुल्कनि ग्वेटेमाला एल सैल्वाडोर जे रुजत परस्तनि जे डेथ स्क्वाड्स वारी शिकिल वठी रहिया आहिनि। इहा हालत सिंध जे हर सम्झ भरे माण्हूअ लाइ निहायत ॾुखोईंदड़ थी पई आहे। इन हालत जो सभ खां वधीक हानिकार पासो इहो ई आहे त शागिर्द अहिड़ियुनि सरगर्मियुनि में जुंबी विया आहिनि जेके संदन मनसब ऐं दर्जे जे वहम गुमान में बि न हुअणु घुरिजनि। छा सिंधू माथिरीअ जी तहज़ीब जा वारिस पाण मथां आयल कंहिं वॾे ख़तरे खे मुंहुं ॾियण बदिरां पाण में जानवरनि वांगुरु ज़ाब्ते खां ऐं होश हवास खां निकिरी ईअं टुटी पवनि सा सम्झ में अचण जहिड़ी ॻाल्हि न आहे। फ़क़ीर मोहम्मद लाशर। ॿियो पैराग्राफ। अणपूरी रिथाबंदी ऐं कम ते थींदड़ ख़र्च जा हिसाबतियूं थी वञण करे तालीम ॾियण जे अमल मां ख़ुलूस ऐं सचाई वेई सां वेई तालीमी इदारनि जूं घुरिजूं पूरियूं नथियूं थियनि, जंहिं करे शागिर्दनि लाइ ख़ासि लेबोरेटरियूं अणपूरियूं, साइंस पढ़ाइण जा उस्ताद न हुजण। इन जो मतिलबु इहो वञी थो निकिरे त शागिर्दनि जो तालीम तां ध्यानु हटी वञे, हिकु जवानी ऐं ॿियो कंहिं काराइते कम ते ध्यानु न हुजे। इहा थी हिकिड़ी ॻाल्हि। पोइ ध्यानु केॾांहुं वेंदो? इन धाड़ ॾांहुं जेका आम पई आहे, हिसे पतियुनि वारी धाड़। समाजी मकारीअ जी इंतिहा इहा त रेडियो ऐं टीवीअ ते मदरसा खुलिया पिया हूंदा, बटण खणी खोलबो त अज़ान, क़ुरान शरीफ़ जी तलावत, वाइज़, नातूं, हुक्मराननि जे ज़बाननि ते दीन जो विर्द ऐं अमल, हिसाबतियूं। बेअमलीअ ॾांहुं धिकींदड़ तालीम ऐं समाजी मकारी माण्हूअ खे वाइड़ो करण लाइ काफ़ी आहे। वरी वारो अचे थो शागिर्द यूनियन ते पाबंदी विझण जो। उन जी माना त शागिर्दनि में तंज़ीमी ऐं जमहूरी शऊर पैदा न थिए, शागिर्दनि खे सियासी अमल जी सिख्या न मिले, पंहिंजे मसइलनि हल कराइण लाइ हू तंज़ीमी जिदोजहद न करे सघनि, दुनिया जे अहम मामलनि निबेरण लाइ उसूली तरह उन्हनि जे सियासी हल जी ॻाल्हि कई वेंदी आहे। अफ़गानिस्तान जे सवाल जी बि सियासी हल ते ज़ोर ॾिनो वञे थो, पर शागिर्दनि में तंज़ीम ऐं यूनियन ठाहिण जी इजाज़त न आहे। तालीमी सिरिश्तो। इहे सभु ॻाल्हियूं तालीमी सिरिश्ते जी नाकामीअ जो ऐलान कनि थियूं। बेरोज़गारी, छुड़वागी, बेअमली इन बेफ़ैज़ तालीम जूं सूखड़ियूं आहिनि। नौजवान पढ़ी पियो ऐं नौकिरी न मिलियसि त हर कम खां वियो, माइटनि ते बोझ, दोस्तनि यारनि खे न वणंदो ऐं लॻोलॻ रिश्वत जे रेल छेल सां किन माण्हुनि जी ज़िंदगी जे मयार खे ठेंग हणंदे ॾिसंदो त पोइ केॾांहुं हलींदो? ॾोह, नशो पतो ऐं जिन्सी गुमराही, इहो सभु कुझु तालीमी सिरिश्ते जी अख़लाक़ियाती कमज़ोरीअ जो सबूत आहे। तालीमी सिरिश्ते जी नाकामी वरी इन समाजी सिरिश्ते जी नाकामीअ जो पढ़ो घुमाए पंहिंजी कुख मां जनम वठी चुकी आहे। माशरे में थींदड़ हिसनि पतियुनि जी धाड़, मकारी ऐं दौलाब तालीम जो निसाब निहायत पुठिते पियल ऐं रोशन ख़्यालीअ जे उबतड़ तंज़ीमी अमल जी पाबंदी, मुल्क में जमहूरियत जो न हुअणु, रियाकारी, क़ौमी मामलनि जी वाग जागीरदारनि ऐं कामोरेशाहीअ जे हथनि में हुअणु, इरादे ऐं नियत जी सचाईअ खां ख़ाली पॉलिसियूं, आलमी बैंक ऐं IMF जे शर्तनि ऐं कर्ज़नि ते थींदड़ रथाबंदियूं, गुरबत, बीमारियूं, बेरोज़गारी ऐं ख़ानगी शोबे खे चूंडुनि में वारो ॾेई बिरादरियुनि, ज़ातियुनि, गिरोहबंदियुनि, पीरी मुरीदीअ ऐं पैसो वहाए खटाए असेंबलियुनि में आणण सां असांजो नौजवान ज़हनी तरह किथे बीहंदो? इन्हनि सबबनि जे हूंदे जेके नतीजा निकिरनि था, तिन खे न मञण जो मतिलबु नियत जी खोट खां सवाइ ॿियो छा थो चई सघिजे? जेकॾहिं मौजूदा सिरिश्ते में इन्हनि सबबनि खे ख़तमु करणु मुमकिन आहे त अख़्तियारनि अॻियां इहो वॾो चैलेंज आहे।
वरी ॿुधो। इहो आहे मज़मून सिंध जी तारीख़ जो ॾुखियो मोड़। असां इहो ई पिया डिस्कस कयूं। लिखे थो कि टिनि सुफ़नि खां पोइ हिकिड़ो पैराग्राफ मां ॻोल्हियो। अवाम जे ख़िलाफ़ रिश्वत जे ज़हर सां भरियल इदारा, महांगाईअ जो ज़हर भरियल वापार, कूड़ जे ज़हर सां भरियल सुध समाज जा वसीला, जो आपने फरमाया, मुनाफ़िक़त जे ज़हर सां भरियल सियासत, साज़िशुनि जे ज़हर सां भरियल सियासतदान, सभु पंहिंजे उरूज ते हुजनि त छा था सम्झो को अञा बि बचंदो जेको अव्हां सां प्यार करे सघे? जेकॾहिं तव्हां ॼाणो था त तव्हां अवाम मथां रिश्वत जो ॾाढ ख़तमु नथा करे सघो त पोइ कीअं था सम्झो त उन जूं पैदा कयल ॿियूं बीमारियूं ख़तमु थी सघंदियूं? तव्हांजा खाता, आफ़िसूं, पुलिस, ठेकेदार, तपेदार, मकानी इदारा, टैक्सूं वसूल कंदड़, कस्टम ऐं इनकम टैक्स वारा सभु रिश्वत जा घाणा चालू कयो वेठा आहिनि। होॾां वॾेरो अकुल जा सभु दरवाज़ा बंदि कयो वेठो आहे। मुला थो चए त सभु कुझु माण्हुनि जे नसीब में आहे ऐं सियासी तरह अवाम जी हैसियत खां इनकार करियो ऐं सालनि जा साल मार्शल लॉ हणी वेहंदव त पोइ इन सभिनी ॻाल्हियुनि जो नतीजो ॿियनि सभिनी सां गॾु तव्हांजे नसीब में लिखियलु आहे। जेका धुर पाण खे हींअर महाजर सॾे थी, सा हिंदुस्तान मां मज़हबी नफ़रत जे नारे ते हिते पहुती ऐं आसरो होसि त जन्नत जा दरवाज़ा संदसि लाइ हिते खुली पवंदा। जेसिताईं अलीगढ़ यूनिवर्सिटी जा माशरती तरह सेक्युलर ऐं सियासी तरह साम्राज्य जा ग़ुलाम ICS हिंदुस्तान जे मुलाज़मत में मुसलमाननि जी कोटा ते मौजूदु हुआ, तेसिताईं लालू खेत खे बदिलाए लियाकत आबाद बनाइण जूं कोशिशूं कामयाबु थियूं। पर जीअं इक़्तिदार ते संदन जकड़ घटि थी, जंहिंजे नतीजे में माशरती परमारियत में बि संदन हिसो घटि थियो ऐं पंजाबी कामोरप ऐं सरमाएदारीअ में अॻिते वधियो ऐं कराचीअ में कणो दाणो सिंधी ऐं मुल्क में ग़लति ऐं बदनियती ते ॿधल सनती रिथाबंदीअ जे करे पठान आबादीअ जी ॿोॾ थी वई त उर्दू ॻाल्हाईंदड़ सख़्तु दबाव में अची विया। सिंधी जेके हिन धरतीअ जा मालिक आहिनि, तिन जो न वाली न वाहरो। तिन बि एतिरो जो सिंधियुनि खे नाले में निहाल रखण लाइ संदन कुल्हनि ते बंदूकूं रखी हलायूं पई वञनि। कामोरा शाही जेका इक़्तिदार खे अंधे वारो ॿख हयूं पई आहे, सा पंहिंजी प्रोपेगेंडाई मक़सदनि कान खणी थी कंहिं सिंधीअ खे वज़ीर आज़म बणाए ऐं चिकावट जी पे तोरे खे फांसीअ ते चाढ़े छॾे। सचपच सिंध जो जागीरदार जंहिं बि क़िस्म जो मथियों तबिक़ो आहे, उन जा नुमाइंदा सियासी लिहाज़ खां असुल हुक्मराननि हथां इस्तेमालु पिया थियनि ऐं नाले में निहाल आहिनि, असुल में हुननि जो वटे जे पुठीअ ते बि नालो कोन्हे। आख़िरी में जेके मां 2-3 पैराग्राफ पढ़ंदसि ऐं उनखां पोइ मां ॻाल्हाईंदसि, उनजो उनवान आहे मज़मून जो मायूसीअ जो को सबबु न आहे। वज़ीर आज़म मोहतरमा बेनज़ीर जी हुकूमत ख़िलाफ़ एतमाद जी रिथ पेश थी आहे। MQM पंहिंजा फितरी इतिहाद ॻोल्हियल कढिया आहिनि ऐं पीपल्स पार्टीअ सां संदसि ठाह जो जेको हशर थियणो हो सो थियो ऐं सदर ग़ुलाम इसहाक़ तरफ़ां सुप्रीम कोर्ट जे जजनि जी मुक़ररीअ ते वज़ीर आज़म जी सलाह खे रद्द करे पार्लियामेंट्री सिरिश्ते खे कमज़ोर ऐं नए ऐं मस आयल जमहूरियत जे असरनि खे कमज़ोर करण जा अमल थिया आहिनि। जमहूरियत मुख़ालिफ़ टोला मुल्क खे शुरू खां वठी जिना वठी वेंदा रहिया आहिनि, तिन तबाहियुनि ऐं बर्बादियुनि बेयकीनी ऐं खोखलाइप खां सवाइ कुझु बि न आंदो आहे। ही ताज़ा क़दम बि इन ई सिलसिले जा हिसा आहिनि। उनखां पोइ वरी साॻे वक़्तु ही बि सोचण जी ॻाल्हि आहे त MQM हिकु मुनज़िम तक़रीबकार टोलो आहे, जंहिं वटि लखनि जी तादाद में क्लैशन कोफ़ूं ऐं सिख्या वरितल माण्हू आहिनि। हिकु ॾींहुं अहिड़ो बड़धक मचाईंदा
जो पंहिंजा अॻियां समूरा रिकॉर्ड टोड़े ॾींदा। उनखे मुंहुं ॾियण त हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे, उनखे मुंहुं ॾियण त हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। पर MQM जी दहशतगर्दी जॾहिं इन हद खां बि वधी वेंदी जो अख़बारूं ऐं सहाफ़ी बि खेनि इहो ढकु मुहैया करे न सघंदा जेको कमु हू हींअर पिया कनि, त सियासी तरह उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादी बि संदन ख़िलाफ़ थी वेंदी। छो त MQM जे धंधनि सां उर्दू ॻाल्हाईंदड़ बेगुनाह आबादीअ ते बि आफ़तूं आयूं आहिनि ऐं अॻिते बि अची सघनि थियूं। सुख सलामतीअ सां रहण जी ख़्वाहिश गुमराह थी सघे थी पर ख़तम न थींदी। हिन सूरत हाल में सिंध जे हवाले सां इहा ॻाल्हि अञा बि वधीक वाज़ह ऐं पधरी थी आहे त जमहूरियत ऐं सिंध हिक ॿिए लाइ अणटर आहिनि। इन ॿिन्ही मां कंहिं हिक ते बि मुसीबत अचे थी त ॿी बि ख़तरे में पइजी थी वञे। जमहूरियत सिंध लाइ इन करे बि ज़रूरी आहे जो उन में वधीक जमहूरी आज़ादियुनि लाइ जाखोड़ करण जी गुंजाइश निकिरे थी ऐं सियासतदान तोड़े अवाम जी सियासी तरबियत थिए थी। पंहिंजे जोहर में गैर जमहूरी क़दम खणण सां बि जमहूरियत खे नुक़सानु थिए थो। इन करे जमहूरी क़दरुनि खे पाकिस्तान जे हवाले सां वधीक मज़बूत बनाइण जी घुर्ज आहे। ऐं उन खां पोइ जेके बि मज़मून आहिनि, मां हिते बंदि थी कयां त मायूस थियण जी ज़रूरत न आहे। मायूस छो थियो मूंखे इहो सम्झ में नथो अचे, छो त जिते हर का शइ कंहिं इंतिहा ते पहुचंदी आहे त उते कुदरत पंहिंजो हिकिड़ो को कमु ॾेखारींदी आहे। हिन महिल जेको हिन में मां पढ़ियो, कल्ह बि सिंध हुआ हुई, अॼु बि सिंध हुआ आहे, पर तव्हां उन शख़्स जो विज़न ॾिसो जंहिंजो खां 20-30 साल अॻु में इहो लिखियो आहे। ॻाल्हि असां हुनजे परे दूर रस निगाह जी था कयूं। हिते ज़िक्र थो थिए त अहिड़ा सहाफ़ी हाणे फ़कीर मोहम्मद लाशारी खां पोइ केरु थींदो। हर माण्हूअ जी जो पंहिंजी हिकिड़ा विथ हूंदी आहे, उनजो पंहिंजो हिकिड़ो क़द हूंदो आहे। हुनजो कलम जेको हुयो उहो तव्हांखे हिकिड़ी राह ॾेखारे वियो। हुन इहो ॿुधायो त सहाफ़त हीअं थींदी आहे। हिते हुनजे प्रोफेशनलिज़म जी ॻाल्हि कई वई। दिस इज़ प्योर प्रोफेशनलिज़म। हुन जेको कुझु बि लिखियो अॻिते ॾिसी लिखे। जेकॾहिं हुनखे ॿिन्ही अखनि सां ॿ इमेजिस नज़र पे आया त हुन हिकिड़ी अखि बंदि करे लिखियो, पर किथे ॾिठे हुन। अॼु जेको कुझु हिन में लिखियलु आहे, जेको कुझु मां पढ़ियो, उहो सही 100% साबित थियो। शागिर्द सियासत ते जेको गुफ़्तगू थी, अॼु असां जा ॿार यूंडा पट में आहिनि, पाण में विढ़िया पिया आहिनि। इन में 2 मज़मून पढ़ण जहिड़ा आहिनि, ज़रूरु पढ़िजो। हिन जा 2 हिसा आहिनि, तमामु तवील लिखियलु आहिनि ऐं उहे आहिनि सिंध जी क़ौम परस्त हलचल। हिते कंहिं बहस कयो त साईं GM सईद ते तव्हां छो था तनक़ीद कयो, पर हीअ तव्हां मज़मून पढ़ो ऐं हुन साईं GM सईद जे कुझु ॻाल्हियुनि ते जेके हुन 7-8 शयूं पंहिंजो तज्ज़िया ॾिना आहिनि उहे पढ़ण जहिड़ा आहिनि। ॻाल्हि इहा आहे त जेको बि कोई माण्हू पॉलिटिकल फिलॉसफी आणे थो त पोइ उनखे तनक़ीद लाइ तयारु थियणु खपे। ज़रूरी न आहे त हुन जेको लिखियो उहो क़ाबिल एहतराम ऐं क़ाबिल इज़त ज़रूरु हूंदो। उनजे कंहिं शइ सां उनजी इज़त ऐं एहतराम में फ़र्क़ु न ईंदो, पर उनजी पॉलिटिकल फिलॉसफी ऐं नज़रिए सां इख़्तिलाफ़ रखी सघिजे थो। इन करे इन शइ खे त साईं GM सईद जे लाइ तव्हां कुझु न चओ, ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे लाइ तव्हां कुझु न चओ, बेनज़ीर जे लाइ तव्हां कुझु न चओ। इहे शयूं जेसि ताईं पाण मुंहुं असां न कढंदासीं ऐं सियासी तज्ज़िया न कंदासीं ऐं उनखे तव्हां अॼु जे मारूज़ी हालतुनि में तव्हां उनखे एनालाइज़ न कंदो, तेसि ताईं तव्हांखे अॻिते जी राह कोन मिलंदी। हीअ वक़्तु जेको आहे तव्हांखे इहे जेके एक्टिविस्ट हुयो, सुठो सहाफ़ी हुयो, प्रोफेशनलिज़म उन में हुयो, उहो तव्हांजे लाइ हिकिड़ो मिसाल क़ाइमु करे वियो। वसतुल्ला साहब तव्हांखे ॿुधायो त अॼु सहाफ़त मुनाफ़ा बख़्श हिकिड़ो पेशो थी वियो आहे, त उन में वधीक कुझु हुनजी वज़ाहत करण जी ज़रूरत कोन्हे। पोइ जेकॾहिं सहाफ़त मुनाफ़ा बख़्श कारोबार थी वियो त उहो सहाफ़ी तव्हां ॾिसो था त टेलीविज़न चैनलनि ते हिकिड़े चैनल तां उथी हुते थो टपो ॾे, हुते थो टपो ॾे, पंहिंजो अघु वधाए, पोइ तव्हां किथे भरिया वञो ऐं तव्हांखे जेको वात में अचे सो चओ, सचा या ग़लति आहे उहो पंहिंजी छंड छाण थींदी रहंदी।
पर सहाफ़ी जेके आहिनि प्रोफेशनलिज़म जंहिं वटि आहे उहो आहे। सिंध किथे बीठी आहे? सिंध ॾचे में आहे। ऐं मां जिते बि विहा थी चाहियां थी त जेकॾहिं तव्हां कंहिं बि शोबे में तालीम हुजे, सिहत हुजे, रोड रस्ता हुजनि, कहिड़ो बि हुजे, उन शोबे में अॼु जेकॾहिं तव्हां इहो कसम खणी ऐं कमु शुरू कयो त अॼु खां पोइ असां इहे जेके बि उणायूं पुणायूं उन्हनि खे कोन था ख़तमु कयो, उनखे ख़तमु करे असां बिल्कुलु सही नमूने सां सिंध खे अॼु संवारणु निकिता आहियूं त तव्हांखे संवारींदे 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 बि 30 खां 50 साल जो अरसो लॻणो आहे। 30 to 50 years you need to make the Sindh that you want to make. Your education is gone. Your health is in shambles. Your roads are gone again. Rains. कंहिंजे लाइ रहमत थी आया आहिनि, कंहिंजे लाइ वधीक जावा। रस्ता उखड़जी वेंदा, वरी नवां ठहंदा। ॻाल्हि चवण जी आहे त माण्हू बि असांजो हिते हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत जुमिलो आयो त जेके मज़लूम आहिनि उन्हनि बि पंहिंजी हिकिड़ी राह कई आहे। ऐं मूंखे तकलीफ़ सिर्फ़ु इहा थी थिए त हिकिड़ी फुटेज पे ॾिठीसीं ऐं उन में माण्हू जेके कचे मुंहुं लॾे ईंदा आहिनि उहो उन्हनि जो रोज़ु उनजो हर साल जो इहो सिलसिलो हूंदो आहे। कचो बुॾो पंहिंजा सामान मानियूं टिकियूं अटा चांवर सभु खणी अचे पके बंद ते वेहंदा आहिनि। उन्हनि खे ख़बर आहे त इहो थियणो आहे, पाणी लहंदो वरी वेंदासीं। हिकिड़ो टेलीविज़न जो उन माण्हू रिपोर्टर ने पुछा भला कुझु तव्हांखे खाधे पीते जे लाइ कुझु ॾिनो हो? मानियूं पियो पचाए, तव्हांखे सरकार कुझु ॾिनो खाधे पीते जे लाइ? त हिकिड़ी पोटी थी चए चाला यानी ॻाल्हाइण जो न अब्बा 7 ॾींहंनि खां हिते वेठा आहियूं अब्बा, कुझु बि कंहिं कोन पुछियो आहे अब्बा। ऐं हुते मानी पई पचे। मज़लूम आहिनि उहे जेके जॾहिं इहो मज़लूमियत ते ड्रामो था कनि पिया, इहा सिंध कॾहिं बि अहिड़ी असां न ॾिठीसीं। भली बुख भरम जी शल न वञे शाम, असां सिंध इहा ॾिठी। अॼु सिंध तव्हांजे महिरबानी सां मूंखे छा मिलंदो? इनकम बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम औरत खे पंहिंजे पेरनि ते कोन बीहारियो आहे, औरत खे पिनाए थी पई। इन बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे लाइ मां घणो कुझु थी पिए सघियो। तव्हां इन ॾींहुं हुनरमंद औरतूं आहिनि, चङियूं नंढियूं मुठियूं आहिनि, एतिरियूं नंढियूं मुठियूं आहिनि जो जॾहिं लाइन में बीही उहे 3000 वठण थियूं अचनि त ॼूंडा बि पटिजनि था, धिका बि खाइनि थियूं, लठियूं बि खाइनि थियूं, ज़लील बि थियनि थियूं, पर उन दरीअ ते चढ़ी उहे 3000 अलाए कीअं थियूं वठनि। उन मां 500 रुपया उन ATM वारे माण्हूअ खे थियूं ॾियनि जेको मशीन मां पैसा था निकिरनि। सॼो सिस्टम उन्हनि खे ख़बर आहे त घर जॾहिं वञनि थियूं या निकिरनि थियूं त उन्हनि खे 2000 या 2500 हथ में आहिनि, परे उनजो बाग़ैरत मुड़ुसु वेठो आहे। अजरक पंहिंजे उन में कुल उन में पंहिंजो टंगुनि में ॿधी मुछ वटे इंतज़ार में आहे त कॾहिं थी पैसा खणी अचे। जॾहिं उहो निकिरे थी त उन खां पैसा वठी चवंदो हल हाणे घर। दिस इज़ वॉट दिस प्रोग्राम हैज़ डन टू विमेन। इन मां तव्हां नंढा संढा कारखाना ठाहियो आहे, कॉटेज इंडस्ट्री ठाहियो आहे, बैंकुनि खे पैसा ॾियो आहे, बाबा हिननि खे नंढा संढा कर्ज़ ॾियो, इन्ही पैसनि मां हू पंहिंजो गुज़र सफ़र कनि, पंहिंजे पेरनि ते बीहनि। सो सिंध असांजी तकलीफ़ में आहे, ॿियनि जे हथों न आहे, पंहिंजनि जे ई हथों आहे। जमहूरियत 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 कंहिंजे लाइ? उन्हनि ढोरनि ॿकरियुनि ढगियुनि जे लाइ जिन वीचारनि खे का ख़बर न आहे त वोट किथे कीअं ॾियणो आहे। हलो सुबुह सां गाॾी आई, हलो हलो हलो, वॾेरो वञी पैसा वठी आयो, बाबा सॼी जाई आहे, पोइ तोखे खटाए ॾियणी आहे मूंखे। पोइ वॾेरो उन्हनि खे गेले गेले अचे, फलाणे त टपो हणणो आहे, फिकुर ई न कर, तोखे नथो नज़र अचे माई मां थो हणी छॾियां। इहा जमहूरियत। सो महिरबानी करे गौर कयो इन्हनि सभिनी शयुनि ते। इहा जमहूरियत हिननि जे लाइ असांजे लाइ असेंबलीअ में वञण जो हिकिड़ो तरीक़ो आहे। ऐं इहा बि सभी इन ते बि गौर कयो त इहे सभु जेके जमहूरी नुमाइंदा आहिनि, वॾा वॾा नाला,
उहे हाणे जमहूरियत मोरोसियत में तब्दील थी वई आहे। मोरोसियत में हुनजो पीउ हुयो, हिनजो पुटु आयो, हाणे उनजो पुटु ईंदो। जेके वॾा वॾा वेठा आहिनि पार्टियुनि जा सरबराह, उहे पंहिंजी पार्टियुनि में जमहूरियत कोन था आणनि। नाले मात्र खणी इलेक्शन कराईंदा त उन्हनि जे मुक़ाबले में कोई न बीहंदो। उहो अण चूंडियल अण मुक़ाबले में बग़ैर मुक़ाबले जे में उहो सदक चूंडिजी थो अचे पार्टीअ जो। ॿिए कंहिं में अकुल बि न आहे, होश बि न आहे, शऊर बि कोन्हे, उहो पार्टी संभाले बि नथो सघे। सो जेके बादशाहतूं, जेके जिन में असां चयोसीं त जिंद छुटे, उहे जमहूरियत जे नाले में बादशाहतूं क़ाइमु आहिनि तव्हां वटि। मुंहिंजे सो ख़्याल में असां जी बिल्कुलु आई एम अबाउट टू फिनिश। सो जेको असां ख़्वाब पिया ॾिसूं जमहूरियत जो, ऐं आकाश साहब जे जलावतनी जो ज़िक्र पियो करे, पंहिंजे वक़्त में असां पाण जलावतन आहियूं। असांजे लाइ ज़मीन तंग आहे, पर ॾोह क़सूर असांजो आहे। असांजा नौजवान भटकियल आहिनि, राह उन्हनि खे कोन थी मिले, तालीम ख़राबु लॻी पई आहे, पैसा ॾेई नौकरियूं थियूं मिलनि पियूं। सो असां त आहियूं तबाह। हाणे किथां शुरू कंदासीं? अॼु खां बि शुरू कंदव त मां त जहिड़ी कोन हूंदसि, पर ख़ुदा करे त असांजा बच्चा ऐं उन्हनि जा बच्चा चलो को अहिड़ो सिज उभरंदो ॾिसनि जेको सभिनी जो आईंदो रोशन करे। अदी जेको आहे न, अदी हुजण जो नाजाइज़ फ़ाइदो वरितो आहे ऐं सुठो थियो। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त हिन सां हीअ ॻाल्हि बि थी त पॉलिटिकल माण्हू हिक ॿिए खे ॿुधी बि सघनि था, सहप बि थिए थी ऐं तमामु अहम ॻाल्हियूं बि थियूं। मुंहिंजे हिन सॼे किसे में ज़ाती तौर ते औरतुनि ते ईअं न ॻाल्हाइजे त बहितर हो, पर औरतूं बि सिंध जो हिसो आहिनि, औरतूं बि सिंध जो हिसो आहिनि। हींअर गुज़ारिश थो करियां सिंध जे इंफॉर्मेशन ऐं इरीगेशन जे मिनिस्टर जनाब निसार अहमद खोड़े साहब जन खे, हू सिंध जा सीनियर वज़ीर बि आहिनि, असांजा दोस्त बि आहिनि, असांजा मुहसिन बि आहिनि, ऐं उनजी महिरबानी ही सभु कुझु अवां जे वातां सभिनी जे वातां उन ॿुधो बि आहे। इलाही ॻाल्हियूं सिंध जे हवाले सां उहो करण बि चाहींदो। सो निसार अहमद खोड़ो साहब। Respectable panelists, Moses Khalati Mujahid. गुज़ारे हैं फ़कीर मोहम्मद लाशारी मरहूम पे सेमिनार में हिते चयो वियो त असीं टॉलरेंस सिखूं, तंहिंजे करे महिरबानी करो। उन ते मज़बूत थियो आहियां ऐं वरी थियो अहिड़ो क़िस्म जो जॾहिं फ़कीर मोहम्मद ते ॻाल्हाइणो तॾहिं असांखे वरी परे रखियो ऐं फ़कीर मोहम्मद साईं उन वक़्त जे ज़ेरे लाड़काणे जो बाशिंदो ऐं यकीनन असां बि क़िस्मत सां या बदकिस्मतीअ सां या इतफ़ाक़ सां कुझु अहिड़नि माण्हुनि जे घर चढ़ियल हुआसीं जेके मज़ाहमती किरदार हूंदा हुआ। उन्हनि सां दोस्ती रखणु सुठी लॻंदी हुई, छाकाणि जो उहे ॾहाका अहिड़ा हुआ जो यकीनी तौर ते भयानक चई सघजनि था उनखे। ऐं मूंखे सिर्फ़ु ॿ टे ॻाल्हियूं फ़कीर मोहम्मद साहब जे लाइ सिर्फ़ु इहो चवणो हो त मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ते फ़ख़ुरु आहे त फ़कीर मोहम्मद गाजी खावर शहर जो रहंदड़ बाशिंदो हुयो। तालके वाराए जो हिकिड़ो नंढो ॻोठु, पसमानदा इलाइक़ो,
इन ते मूंखे फ़ख़ुरु आहे त हू उतां जो थींदे अहसासु रखंदो उस्ताद बि हुयो ऐं ॿियो मूंखे फ़ख़ुरु आहे त उन सां थोरी संगत हुई ऐं उन संगत जो मेन ॻाल्हि जेका मूंखे यादि रहंदी आहे त उन राति असीं गॾु हुयासीं जॾहिं 7:45 7:30 बजे ऐलान थियो त ज़ियाउलक जो जहाज़ टुटी ख़तमु थियो त उन ॾींहुं सॼी राति वेही फ़कीर मोहम्मद लाशारी ऐं मां ऐं हिकिड़ो मुंहिंजो ॿियो दोस्त हुयो जंहिं बंदर रोड जे हिकिड़े होटल ते वेही ऐं तबसरा कयासीं त हाणे मुल्क छा थींदो। मूंखे इहा ॻाल्हि बि आहे त फ़कीर मोहम्मद लाशारी खे हिते असां मुज़ाहमती किरदार जे तौर ते मञूं था, हमेशह मञींदा रहंदासीं ऐं हुनजो जॾहिं ज़िंदगी असांखे जॾहिं खसिजी वियो त पाण सां गॾु वरी 2-3 ॿिया बि वठी वियो। हिकिड़ो मुंहिंजो ॿियो देरीना दोस्त डॉक्टर मोहम्मद इस्माइल ओढे जो बि पाण सां वठी वियो, डॉक्टर जगदीश बि वठी वियो मलाणी ऐं गुलाम कादिर पलीजो साहब खुशकिस्मती सां बची वियो। पर विया ईअं न, उन वक़्तु बि हिकिड़ी कुझु हलचल हुई ऐं हलचल जो इंतिहा ॾिसण जे लिहाज़ खां लाहौर में उन्हनि खे वेही सबुरु न आयो ऐं चऊं त इहे सॼा वाक़िया थींदा आहिनि इस्लामाबाद, हलो त हलूं इस्लामाबाद त उते ॾिसूं थिए छा थो हिन सॼी ॻाल्हि। ऐं उन इस्लामाबाद वेंदे वेंदे हादसे जो शिकार थियो ऐं फ़कीर मोहम्मद लाशारी असां खां खसिजी वियो। डॉक्टर इस्माइल ऐं ॿिया दोस्त वञी असांखे नसीब छा थियो त उन्हनि जा मड़ आया, लाश खयासीं, बरसातूं पवनि पियूं, वञी दफ़न कयोसीं जंहिं जंहिं ॻोठ में हुया। लाशारी साहब जो किरदारु हिन किताब में अलाए केतिरनि सालनि जूं मज़मून लिखियल आहिनि। इहे लिखिया बि उन वक़्तु हुई जॾहिं हिकिड़े मज़ाहमती दौर खे असांखे वणंदो, अंदर में हिकिड़ो जज़्बो पैदा थींदो त असां मज़ाहमत कयूं, छाकाणि त हिन बदकिस्मत मुल्क ते सालनि जा साल अहिड़ा माहौल सटिया विया जिते अवाम पंहिंजे हुजण जो हक़ मञाइण जे लाइ तड़पे पियो। मां आहियां या न आहियां, इहे ज़माना अॼु जा न आहिनि, इहे ज़माना पाकिस्तान जे शुरूआती ॾहाके खां वठी आहे। 50 खां वठी जेकॾहिं वधूं त हर ॾहाके में असांजे ॻिचीअ ते लत ॾेई असांजा ख्वाब अधूरा कया वेंदा रहिया आहिनि। हाणे उन्हनि ॾींहंनि में लाशारी साहब जा हे लिखियल ॻाल्हियूं, सलमान शेख साहब जी ॻाल्हि खे मां रद्द करे नथो सघां, जंहिं चयो त इन्हीअ जा ज़िमेदार केरु आहिनि। असां ई ज़रूरु पढ़िया हूंदासीं, असां जागो अख़बार खे, अवामी आवाज़ खे, फ़कीर मोहम्मद लाशारीअ जी काविशुनि खे, शुक्रा जो एतिरा दोस्त आया आहियूं फ़कीर मोहम्मद लाशारीअ खे ॿुधण ऐं यादि करण, पर फ़कीर मोहम्मद लाशारी जे लिखियल ॻाल्हियुनि माशरे उनजो केतिरो असर वरितो, छो इहे सभई सुठियूं ॻाल्हियूं विसारे छॾियूंसीं जॾहिं अहिड़े ख़राब दौर जूं लिखियल उहे इनक़िलाबी ॻाल्हियूं पंहिंजे अंदरि छॾे ॿी रस्मुनि में वाध थी वई। वसतुल्लाह चयो साईं कोई अख़बार नुमाइंदो लेखक जेल में नथो मोकिलियो वञे, पर हुनखे
कहिड़े सुनहरी जेल में वञण जे लाइ तयारु केरु थो थिए? ज़ोरी त सुनहरी जेल में शायदि कोन थो मोकिलियो वञे, तयारु केरु थो थिए? हिते सुवाल उथारियो, उस्ताद जेको तालीम ॾियण जे लाइ नौकरी में थो अचे उनखे टीचिंग अलाउंस छो खपे? उस्ताद जेको पढ़ाइण थो अचे उहो त घुर करे त मूंखे हाणे टीचिंग अलाउंस ॾियो। स्कूल असांजा, अस्पतालूं असांजूं, डॉक्टर असांजा, इंजीनियर असांजा, रोड ठाहिण वारा असांजा, दारोगा असांजा, बेलदार असांजा, पर तमाशाई छो था थियनि? ॿिए ते हणी ऐं पंहिंजी जान बचाइण में छो मशगूल आहियूं? ॻाल्हि इहा बि असांखे सोचणु ज़रूरु खपे। तंहिंजे करे जिते असीं क्वालिटी जी ॻाल्हि था कयूं त क्वालिटी ख़राब करण वारा बि पाण था थी वञूं, चाहे उहो कहिड़ी बि ॻाल्हि हुजे। कॉम्पिटेंसी हूंदे सूंदे असीं पंहिंजे मथां इल्ज़ाम खणींदा रहूं। दुनिया घणी खुली वई आहे, कंहिंजी का ॻाल्हि लिके कोन थी ऐं उन खां पोइ उनखे को इंतकामी कार्रवाई बि कोन थी कई वञे। प्रॉब्लम सिर्फ़ु इहो आहे त लाशारी साहब लिखंदो उन वक़्तु जॾहिं असांजी हैसियत ई न हुई, असांखे चयो वेंदो हो त अवाम जेको आहे सो फ़ैसिला करण जे लाइक़ु न आहे, तंहिंजे करे मां मौक़ो उन्हनि खे न ॾींदुसि त हू फ़ैसिलो कनि पंहिंजे मुस्तक़बिल जे लाइ। कश्मीर जे लाइ हक़ ख़ुद इरादियत जी ॻाल्हि कई, पर पंहिंजे मुल्क में अवाम खे चयो वियो त तव्हां अहल न आहियो जो तव्हां को फ़ैसिलो करे सघो, ऐं मां आहियां ऐं मां ई रहंदुसि। अवाम जी तंज़ीम खे मज़हब जे ख़िलाफ़ डिक्लेयर कयो वियो, अवाम जे ऑर्गेनाइज़ेशन्स खे मज़हब जे ख़िलाफ़ डिक्लेयर कयो ऐं घणियूं ॻाल्हियूं थियूं, मां हुन में वञी नथो सघां। पर मुंहिंजा साईं, असीं इहे सभु पढ़िया आहियूं। ही शागिर्दनि जी ॻाल्हि अदी महताब ॻाल्हि कई, असीं इहे ॿियूं सभिनी ॻाल्हियुनि जो जेको बि ॾुख सूर थिया आहिनि, इहे ॾुख सूर शुरू खां वठी हिन सिंध सां रहिया जॾहिं ही तोड़े ई शायदि पाकिस्तान न बि ठहियो हूंदो। ओवरऑल चयो वेंदो आहे त सोसाइटी में डीजेनरेशन थींदी आहे ऐं डीजेनरेशन कंदे कंदे अलाए किथे वञी पहुता आहिनि। इहो कॾहिं कॾहिं को विरले इहो मिसाल ॾींदा आहिनि त साईं पहिरियों चरफ़सी या फ़ीमी हुया, पर पोइ इनक़िलाब आयो ऐं चाइना पंहिंजो नालो कढायो। अक्सर अंदाज़ में जॾहिं लिबरल सोसाइटी जे लिहाज़ खां ॻाल्हि कई थी वञे त पोइ उन जूं ॿियूं अहिड़ियूं लाड़ा था थियनि जंहिंमें रुली पिनी असां पंहिंजो वजूद बि ख़तमु करण ताईं पहुचूं था। रेजिमेंटलिज़म जेको हूंदो आहे उहो ॿिए क़िस्म जो त ख़ैर थी सघे थो, अवाम दोस्तीअ जो सबूत गॾे, पर रेजिमेंटलिज़म खां निकिरी असीं मसलत पसंदीअ जे शिकार जॾहिं थी था वञूं त पोइ यकीनन हिते सभु ॻाल्हियूं इहो थियूं थी वञनि त कोई सोनहरी जेल जी ॻाल्हि थो करे त कोई कहिड़ी ॻाल्हि थो करे, कहिड़ी ॻाल्हि थो करे। पर इहे सभिनी ॻाल्हियुनि में असां यकीनन कुझु न कुझु बहितर थियण खे सम्झणु खपे। अॻे तोखे मूंखे पुछो न वेंदो, तव्हांखे असांखे मौक़ो न मिलंदो हो त कोई चङे नमूने जो फ़ैसिलो ॿुधाए सघूं। हाणे घटि में घटि फ़ैसिले ॿुधाइण जहिड़ा त थिया आहिनि। असीं इन ॻाल्हि जो समर अञा हासिल कोन करे सघिया आहियूं। अख़्तियारात खे इस्तेमाल कीअं कजे, अख़्तियारात खे एहतिसाब जे साम्हूं कीअं उनखे सिधो कजे, असां शायदि उनजो समर चङे नमूने सां हासिल करे सघण में ॾींहं लॻंदा।
माफ़ीअ सां असांजी मिली हूंदी सूबाई ख़ुदि मुख़्तियारी, चयो वञे थो त अहिड़ी तरीक़े में सूबाई ख़ुदि मुख़्तियारी मिली वई, पर सूबा पिणु तयारु न हुआ। चयूं असांखे साल ॾेढ ॾियो जो असां ट्रांज़िशन में ॾिसूं ऐं पंहिंजा कानून ठाहे सघूं। यानी तयारु ॻाल्हाईंदा हुयासीं, असांखे ही खपे ही खपे ही खपे, पर जॾहिं उहो मिलियो तॾहिं असां बैक फुट ते वञी चयोसीं त असांखे साल ॾियो त असां हीउ कुझु करे सघूं। तंहिंजे करे शायदि असांजे अंदरि कुझु कमज़ोरियूं आहिनि, इदारा शायदि अञा मज़बूत न थिया हूंदा, पर इहे ठहणु ज़रूरी आहिनि। इन मां ई का राह निकिरंदी। जवाहर खटक साहब, हे निसार खोड़ो छा, हे सॼी असेंबली छा, हे सॼी हुकूमत छा, हथ ठोकियो फ़कीरमंद लाशारी कोन था ठाहे सघूं। इहो अंदर जो उत्साह आहे, जंहिं हुन लिखियो ऐं हुनखे एतिरो माण्हुनि महसूसु कयो। हिते वुसत लाइ ॻाल्हायो न त असां बेतहाशा ताड़ियूं वॼायूं, छाकाणि जो दिलि सां पियो ॻाल्हाए, हे दिलि सां पियो ॻाल्हाए त छा पोइ इन अंदाज़ में हिक हिक खे जेकॾहिं इहो चयो वेंदो आहे न, अंग्रेज़ी में saying think not what the state can do for you, think what you can do for the state। चयो छो बि किथे खुटी पवंदा हूंदा, पर असां तमाशाई छो थियो? असां पाण उहो कदम छो नथा वधायूं जिते असां पंहिंजो सुभाणे सिधो करे सघूं? हिन लिखाईअ जो मतिलबु छा हो त इन मां रस्ता ॻोल्हजनि चङाईअ जा, हिन मां रस्ता ॻोल्हनि जेको असां ख़ुदा कमु कंदा रहिया आहियूं, उन्हनि मां निकिरी असां कुझु न कुझु रस्ते ॾेखारे सघूं पंहिंजो पाण खे ॾियनि। पंहिंजी हैसियत जेकॾहिं वठी चुका आहियूं त उनजो बहितर इस्तेमालु करे सघूं। इख़्तिलाफ़ रखण का ॻाल्हि ई कान्हे, ऐं इख़्तिलाफ़ थियणु खपनि। इख़्तिलाफ़ मां ई असांखे उहे नेगेटिविटी जूं ख़बरूं पवंदियूं जंहिंमें कुझु न कुझु बहितरी ॻोल्हे सघूं। इख़्तिलाफ़ रखणु दुश्मनी न आहे, इख़्तिलाफ़ रखणु दुश्मनी कतई न आहे, ऐं उनखे हुजण बि न खपे, छाकाणि जो असीं सभई हिन सिंध जे बारे में था सोचूं। मां हिकिड़े अंदाज़ में सोचींदो हूंदो, ॿियो हिकिड़े अंदाज़ में सोचींदो हूंदो, पर सोचूं त सिंध जे लाइ था, ऐं हे बि सोचींदो त सिंध जे लाइ हो न। पोइ चाहे हुन में कहिड़े बि तबिके सां तालुक रखंदड़ माण्हू हुया, उनजे लाइ लिखियो, उनजे लाइ चवे पियो। ऐं उन बुनियाद ते कहिड़ा जवाब ॾियो, कहिड़ा जवाब ॾियो। हिकु हिकु ॻाल्हि जेका आहे सा आकाश अंसारी सही आहे। हिन घणा साल अॻे में चयो असां बसि रहियासीं अधूरा अधूरा। मूंखे यादि आहे उहा राति इलेक्शन बाय इलेक्शन हुई, ठटे में वियासीं, लिकंदा पिया वरितऊं पुलिस खां, हिकिड़ी झुगी में वञी इस्माइल रोडे जो ऐं मां वञी रहियासीं, उते आकाश अंसारी साहिबु असांखे इहो पहिरियों ॿुधायो, लिकंदा पिया वरितऊं बाय इलेक्शन में त साईं हुकूमत जो ज़ोर न पवे, असांखे खणी न वञे, हलियो हीअं न करे वञे, हूअं न करे वञे। इहे सभु लिखियल आहिनि ॻाल्हियूं। इहे शाह साहिब जा बैत बि लिखियल आहिनि जेके अलाए कॾहिं लिखिया अथई, उन मां सबक़ सिखण जी ॻाल्हि हूंदी न। जेको कुझु लिखियल आहे लिखियल माण्हुनि खे दिलि में दर्द रहियो आहे ऐं उन्हनि ॻाल्हायो आहे, लिखियो आहे। तंहिंजे करे चवंदा आहियूं त पढ़ंदड़ करंदड़ सुवाल थो इहो पुछां त जेके रिटायर्ड ऑफिसर हुया, उन्हनि पंहिंजे पंहिंजे इदारनि खे उन्हनि ख़ुतूत ते हलाईंदे उन वक़्तु आवाज़ उथाड़ना जॾहिं उहे वायलेशन पई थिए, जॾहिं हिते उहे ॻाल्हियूं पयूं थियनि न जंहिंमें मुल्क खे हलणु खपे हा, उते के ॿिया आया उन मुल्क खे उल्टो पिया कनि, उन वक़्तु आवाज़ कुझु माण्हुनि उथियारियो, कॾहिं फटका झलिया, के जेल विया, के गोलियुनि ते वर चढ़ी विया, त के वरी उन्हनि सां गॾु वञी मिलिया, जंहिंजे लाइ चए पियो त साईं सीटी वॼाईंदासीं त पुछड़ो ॾींदा हलाईंदा। मुल्क ठहे सियासत जे नाले ते ऐं चवनि त साईं सियासत जेका आहे सा नाजाइज़, माण्हुनि खे इन्वॉल्व करण जी ॻाल्हि कयूं, पर फ़ैसिले जो हक़ न आहे ॾियणो। कम्युनिटी मोबिलाइज़ेशन थिए, लेकिन आला फ़ैसिला त असां ई कंदासीं। पोइ छो विड्रॉल सिस्टम?
पोइ थिया आहियूं तमाशाई। बत्ती विझंदासीं पाण, ठहियल असांजे पैसनि, लॻल असांजे पैसनि, टैक्स असां भरियूं, पर बत्ती बि असां भरींदासीं। वरी चवंदासीं हुकूमत जी आहे बत्ती, आहे हुकूमत ठाहे कान थी। तो सोचो मूंखां वधीक अकाबर वेठा आहिनि, मूंखां वधीक अकाबर वेठा आहिनि। केरु चवंदो सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जो माण्हू सिर्फ़ु सिंध जी ॻाल्हि कई त साईं बैन थी वियो, सिंधी ॿोलीअ जी ॻाल्हि कई हुई त बैन थी वियो। एग्ज़िस्टेंस जी ॻाल्हि जेकॾहिं आहे त पोइ असांखे त उहे ॾींहं बि यादि था अचनि जॾहिं त पाकिस्तान मां हिंदू वञनि पिया त जेके ज़मीनूं छॾियूं पिया वञनि, उते साईं कानून ठहियो त 3 साल उहा छॾियल ज़मीन देश जा रहंदड़ माण्हू ख़रीद नथा करे सघनि। शुरूआत किथां कयूं यार? हे सिंध जा सूरत जा इहे के थोरा कोन्हनि। हे सिंध जे सूरत जे लिहाज़ खां अहिड़ा जेके शहर थिया थियनि, इहो इन जे करे था थियनि जो बैकग्राउंड ॾाढो ड्रिघो आहे। काबिज़ रहिया आहिनि, काबिज़ रहण में मज़ो ईंदो आहे। तंहिंजे करे बहितर आहे इहो त जेके इदारा ठहनि उन्हनि खे थोरो मज़बूत कयूं, के चङियूं ॻाल्हियूं पढ़ण जी कोशिशि कयूं, पंहिंजो पाण खे हिन सिंध जो ओनरशिप ॾियूं उनखे। जिते को ॿियो न करे सघे त पाण कुझु कयूं त उनखे कीॿाइणु न खपे। ग़लति खे ग़लति चऊं, राह निकिरी वेंदी। मां माफ़ी थो घुरां, मूंखे सियासी तक़रीर नाहे करणी। हिते आयो फ़कीर मोहन जे यादि में, ऐं फ़कीर सां मिलंदे उन ते बहितरात उहे जेके लिखणियूं हुयूं उन में मार्शलान जा बि ज़िक्र आहिनि, त ॿिया बि घणा ज़िक्र आहिनि। धाड़ियल कल्चर बि आहिनि। बसि धाड़ियल केरु आहिनि? सिंधी स्पीकिंग न आहिनि छा? वधीक नथा ॻाल्हायूं, गाजी खोड़ में वॾा हमला थींदा। मां वधीक नथो चवां, मां सिर्फ़ु इहो चयो त कहिड़ी गाजी खोड़ में वॾा हमला थींदा। ख़ैर मुंहिंजा साईं दोस्तो, मुआशरे खे सुधारण जा बहितर तरीक़ा इहे ई आहिनि त जेके लेखक आहिनि, लिखणियूं आहिनि, उनखे अपनाइनि। कुझु न कुझु बहितरी थींदी। यकीनन मंज़िल बहितरी जे लाइ वञणु खपे। हार्ड एंड फास्ट रूल जेकॾहिं हुजनि हा त हिन महिल ताईं सभु कुझु थी वञे हा, पर नेवरदलेस असीं बहितरी जे लाइ तलाश जारी रखूं, पंहिंजो पाण खे इंसान सम्झूं, इंसानियत जो क़दुरु कयूं। मुंहिंजे नज़र में इहा ई ॻाल्हि आहे जो कुझु बहितरी थी सघे थी। मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां। वॾी महिरबानी तव्हांजी। किताब तव्हांजे साम्हूं आहे, हिनखे पढ़णु, हिनखे सम्झणु इहो असांजो कमु हुयो, असांजी ड्यूटी हुई। तव्हांजे साम्हूं हिकिड़ी शइ जेका फ़कीर मोहम्मद लाशारी साहिबु अॼु खां 20 साल अॻु में लिखी विया आहिनि, हुनखे तव्हां जेका सो हुनखे पढ़ो, हुनखे सम्झो, हुन ते जेको हुनजो विज़न आहे उन ते थोरो बि अॻिते असां हली सघिया त लॻंदो त कंहिं ॿुध मां निकिरी असां पंहिंजी रोशनी जो रस्तो तलाश करण जे लाइ हिते निकिरी पिया आहियूं।